बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। एन एग्ज़ाम अकेडमी में तव्हांखे भलीकार चवां थो। मां नूर सिमूर अॼु जो पंहिंजो लेक्चर आहे SPC सिंध पब्लिक सर्विस कमीशन सिंध पुलिस कांस्टेबल जे लाइ जेके पासिंग सिस्टम जा उन्हनि जो जेको इंटरव्यू वग़ैरह थींदो उन्हनि जे लाइ अॼु जो पंहिंजो लेक्चर आहे माय बेस्ट फ्रेंड ते मुंहिंजो पसंदीदा दोस्त या मुंहिंजो फेवरेट दोस्त कहिड़ो आहे उन ते। तो लेक्चर स्टार्ट थियण खां पहिरीं जिन मुंहिंजो सब्सक्राइब न आहे सब्सक्राइब कनि, लाइक कनि, कमेंट्स कनि ऐं शेयर कनि जो हुननि जा ॿिया बि खोड़ सारा दोस्त ॾिसी सघनि। बिना देर जे अचंदो पाण पंहिंजे लेक्चर तरफ़। चए माय बेस्ट फ्रेंड मुंहिंजो पसंदीदा दोस्त द क्लोज्ड एंड मोस्ट स्पेशल पर्सन इन यूअर लाइफ इज़ द पर्सन यू कॉल यूअर बेस्ट फ्रेंड। तव्हांजो स्पेशल या तव्हांखे वेझो हिकु उहो शख़्स आहे जेको तव्हांजी ज़िंदगीअ में अहम शख़्स आहे उनखे तव्हां दोस्त सॾींदा आहियो। वी शेयर ऑलमोस्ट एवरीथिंग विथ अवर बेस्ट फ्रेंड। तव्हां हुन सां हर हिकु शइ शेयर कंदा आहियो या हुनखे पंहिंजो दोस्त पंहिंजो हिस्सेवार सम्झंदा आहियो। बेस्ट फ्रेंड्स सपोर्ट्स अनकंडीशनली अनकंडीशनली। तव्हां पंहिंजे दोस्त खे मतिलबु हिकिड़ो सपोर्ट तव्हांखे पंहिंजे दोस्त जे तरफ़ां हिकिड़ी मतिलबु सपोर्ट मिलंदी आहे जेकी मतिलबु कंहिं मौक़े ते ज़रूरु ईंदी आहे। अंडरस्टैंडिंग इंड इज़ एन एडिशनल पार्ट ऑफ बीइंग अ बेस्ट फ्रेंड टू समवन। तव्हां हुन सां मतिलबु हिकिड़ी ईअं कंदा आहियो, तव्हां हुनखे सम्झंदा आहियो या तव्हां हुनखे सम्झाईंदा आहियो की तव्हांजे के बि तव्हांजा हिकु मसइला ऐं तव्हां हुनखे हिकु पंहिंजो हिसो सॾींदा आहियो। वेदर यू आर हैप्पी और सैड फेकिंग सैड सिचुएशन और राइट यू विल ऑलवेज गेट यूअर बेस्ट फ्रेंड। तव्हांजी ख़ुशी तव्हांजी गम जॾहिं तव्हां हुनखे ॿुधाईंदा आहियो ऐं तव्हां हुन खां पोइ वरी फ़ैसिलो वठंदा आहियो पंहिंजे सुठे दोस्त खां। विथ बेस्ट फ्रेंड यू माई नॉट बी हैविंग अ ब्लड रिलेशन बट दे आर स्टिल लाइक यूअर सिबलिंग। तव्हांजो भले हू रिश्ते वारो न हुजे, मतिलबु रत तव्हांजो हुन सां कॾहिं भले रत जो रिश्तो न बि हुजे पर पोइ बि तव्हां हुन ते मतिलबु तव्हां हुनखे कोई बि मतिलबु रिश्तेदार बणाए सघो था ऐं तव्हांजो हूंदो आहे जीअं पंहिंजो दोस्त हूंदो आहे। इफ़ यू गेन सच अ फ्रेंड इन यूअर लाइफ मेक श्योर टू कीप हियर फॉर द रेस्ट ऑफ यूअर लाइफ। तव्हां हुनखे जेको पंहिंजो दोस्त आहे जॾहिं तव्हां हुनखे पंहिंजो दोस्त मञींदा आहियो त पसंदि कंदा आहियो, तव्हांजी ज़िंदगीअ जो हिकिड़ो हिसो हूंदो आहे जीअं तव्हांजे रिश्ते में ॿियो को हिसेदार हूंदो आहे। ठीकु आहे न। हूअं ई बि दोस्त हिकु स्पेशल हूंदो आहे। दोस्त सां पाण कहिड़ियूं शयूं शेयर कंदा आहियूं जेके वालदेन सां या पंहिंजे घर जे भातियुनि सां या कंहिंसां बि शेयर न करे सघंदा आहियूं ऐं दोस्त सां वरी उहे सभु शयूं पाण शेयर कंदा आहियूं त दोस्त उनखे चइबो आहे। ठीकु आहे। हीअ त दोस्त ते दोस्त हाणे तव्हां हीअ त खणी मूं तरीक़ो ॿुधायो पर तव्हां दोस्त ते पंहिंजे हिसाब सां बि लिखी सघो था, को वॾी इशू कोन्हे को। ठीकु आहे। हाणे पाण हलूं था उर्दू ऐं सिंधी जे तरफ़। मेरा सबसे अच्छा दोस्त आपकी ज़िंदगी में सबसे करीब तरीन वो सबसे ख़ास शख्स वो शख्स है जिसे आप बेहतरीन कहते हैं। दोस्त हम अपने सबसे अच्छे दोस्त को साथ तकरीबन हर चीज़ का इश्तराक करते हैं। बेहतरीन दोस्त की हिमायत गैर मशरूत तौर पर इफ़हाम व तफ़हीम के लिए एक बेहतरीन दोस्त होने का लाजमी हिस्सा है। किसी चाहे आप खुशी हो या गमी, ख़राब सूरत हाल का सामना करना पड़ता है या सही, आप हमेशा तुम्हारा सबसे अच्छा दोस्त मिल जाएगा। बेहतरीन दोस्तों के साथ आप एक नहीं मिल सकता खून का रिश्ता, लेकिन वो अब भी आपके भाई की तरह है और अगर आप उस दोस्त को हासिल करते हैं आपकी ज़िंदगी उसे अपनी बाकी ज़िंदगी के लिए रखने के लिए यकीनी बनाएं। मुझो बेहतरीन दोस्त तव्हांजी ज़िंदगीअ में सभ खां वेझो ऐं ख़ासि माण्हू उहो आहे जेको तव्हां पंहिंजो बेहतरीन दोस्त सॾीनि था। असां तक़रीबन हर शइ खे पंहिंजे बेहतरीन दोस्त सां हिसेदारी कंदा आहियूं। बेहतरीन दोस्त गैर मशरूत हमायत कनि था। सम्झणु हिकु लाज़मी हिसो आहे कंहिं जो बेहतरीन दोस्त हुजण जो। चाहे तव्हां ख़ुशि आहियो या गमन में कंहिं ख़राब सूरत हाल में मुंहुं ॾियनि था या सही, तव्हांखे हमेशह पंहिंजो बेहतरीन दोस्त मिलंदो। बेहतरीन दोस्तनि सां शायदि तव्हांजो रत जो रिश्तो न आहे पर उहे अञा ताईं तव्हांजे भाइरनि वांगुरु आहिनि। जेकॾहिं तव्हां पंहिंजी ज़िंदगीअ में हिकिड़ो दोस्त हासिलु कयो, पक करियो त तव्हां उनखे पंहिंजी बाक़ी ज़िंदगी लाइ रखियो।
ही हुई अॼु जो लेक्चर पंहिंजो। मिलंदा कंहिं नए वीडियो में, तेसिताईं असांखे ॾियो इजाज़त। थैंक यू वेरी मच।